अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त यूं हेडलाइन। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लंडन में मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ से मुलाकात। हुसैन नवाज पीपी चेयरमैन की सरबराही में आयल वफ़द की आजियां कई। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज शरीफ के सिलेक्टेड हुकूमत के खात्मे से वाधायूं ॾिनियूं। मुलाकात में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल से ख़यालन की ॾेवण। बिन्हीं अगवान विच में सियासी मामलन में इतफ़ाक़ राय से गॾु हलन के अज़म जो इज़हार। इमरान खान खिलाफ बाहरीन जमहूरी साजिश हुई। व्हाइट हाउस न बिलावल हाउस की साजिश हुई। इमरान खान जो मौक़िफ़ है तो मूंखे छो न बचायो, असांखे हिक भेरो ॿीहर पाकिस्तान में जमहूरियत की बहाली के ना वठी वञणो है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लंडन में मीडिया से ॻाल्हियूं। मुल्क में बिजली जो शॉर्ट्स फॉल 7,100 मेगावाट थी वियो। मुख्तलिफ़ इलाइक़नि में 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग। शहरी सख्त परेशान। मुल्क में 14,400 मेगावाट बिजली की मजमूई पैदावार 21,500 मेगावाट मजमूई तलब। वधीक लॉसिस वारनि इलाइक़नि में 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग सबब रोज़ाने जो कारबार सख्त मुतासिर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फरीदाबाद बाहि मुतासिरन की सहायता लाइ 1 करोड़ रुपया जारी करे छॾिया। बाहि वाक़े की रिपोर्ट वज़ीर आज़म के पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ज़ख़्मियुनि के इलाज में कंहिं भी क़िस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म पारां बाहि लॻ जे वाक़े की मुकम्मल जांच जो हुकुम। दादू के ज़िला इंतज़ामिया के मुतासिरन के हर क़िस्म की सहूलतूं ॾियण की हिदायत। हुकूमत पारा चीन पाकिस्तान इक़्तिसादी राहदारी बाबत कायम कल सी-पैक अथॉरिटी के ख़त्म करने जो फैसलो। सी-पैक अथॉरिटी गैर फ़ाल करार तरक्की और रिथाबंदी वाले वफ़ाक़ी वज़ीर हिदायतूं जारी करे छॾियूं। एहसन इक़बाल जो चवण है त तुर्त वज़ीर आज़म के समरी माणी वेंदी त सी-पैक अथॉरिटी के ख़त्म कयो वञे, छाकाणि त इदारो बार बणिजी वियो आहे। हुकूमत पारा ECL जो गैर ज़रूरी इस्तेमाल रोकण जो फैसलो। ECL बाबत काबीना कमेटी रूल्स में तरमीम की सिफारिश करे छॾी। घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त एग्ज़िट कंट्रोल लिस्ट जे ॿीहर जोड़ कई पई वञे, जंहिं मुआशी दहशतगर्दी कई आहे उनखे भॼण न ॾिनो वेंदो। इमरान न्याज़ी पंहिंजी नाअहली ऐं फुलट ते अवाम खां माफ़ी वठंदो। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान के मनी ट्रेल ॾेखारणी पवंदी। हुन चयो त तोशाखाना मां कमायो एतिरो ज़िंदगी में कमाए न सघियो आहे। इमरान खान वज़ारत अस्मा जे उहिदे खे छियो रसायो। हुन वज़ीर आज़म जी कुर्सीअ खे कारोबार बणाए छॾियो। उहो खेसि पंहिंजनि जलसनि में अवाम खे महांगाई जो हिसाब ॾियणु घुरिजे। अख्तर बेंगल समेत बेइतमादी रिथ में शामिल हड़ई जमायतूं जल्द काबीना जो हिसो बणजंदियूं। सिंध काबीना में तब्दीली। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह काबीना में फारिग। शर्जील मेमन शामिल। पीपल्स पार्टी क़यादत की हिदायत शर्जील मेमन के काबीना में शामिल करने जो नोटिफिकेशन भी जारी। शर्जील मेमन के इतलात वारी वज़ारत ॾियण की हिदायत। सुभाणे वज़ीर तौर कसम खंदो। रियाज़ शाह शिराज़ी अहमद रज़ा शजीलानी वॾे वज़ीर जा ख़ासि सलाहकार मुक़रर। ट्रांसपोर्ट जो कलमदान वॾो वज़ीर पाण वटि रखो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह की मुलाकात। अवाम के मुआशी रिलीफ ॾियण की ज़रूरत ते ज़ोर। वज़ीर आज़म चयो आहे त रमज़ान के मुबारक महीने में न रिलीफ पैकेज ते अमल कयो वञे।
ऐं खानवाण भरिसां कूंदर बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में 2 सगा भाउर क़तल। ॻोठ शादनमरी में 2 धुरनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 2 सगा भाउर सजाद अली ऐं जावेद अहमद कूंदर मारिजी विया।